पर हिकिड़ी सरासर नाजाइज़ी मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जेका करे रहियो आहे ऐं उन जी पुठभराई पीपल्स पार्टी करे रही आहे। न त हुन जी एॾी ज़रूरत न हुजे हा। हेॾो असांजो पुरमन धरणो हो जंहिंखे हिन पंहिंजा पैसा ख़र्च करे चंद लख रुपया जो नुक़सानु कराए अरबे रुपयनि जी असांजी ज़मीन फॿण जे लाइ उन सॼो ड्रामो करे इहे केमिकल आणे इहे पंहिंजा गेट साड़ियाई। पोइ असांजे मथां असांजे अॻुवान जे मथां 27 31 फायरूं कयूं हुयूं त इहे ख़ौफ़ज़दा थींदा, भॼी वेंदा, मैदान छॾे वेंदा। असां अॼु बि उन मैदान ते आहियूं। असां मलिक रियाज़ खे तव्हांजे गबोल मीडिया जे थ्रू इहो चैलेंज था कयूं त असां हिकु इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। तव्हां असांखे अक़लियत में तब्दील करे हिते नओं इसराइल तामीर करणु चाहियो था, असां कंहिं बि सूरत में तोखे तामीर करणु न ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट जो 2016 जो फ़ैसिलो थियल आहे त बाबा 2018 जो 16 जो फ़ैसिलो थियल आहे त ही गैर क़ानूनी गैर आइनी आहे जंहिंखे बाक़ाइदा ख़तमु कयो वञे, ढायो वञे। पर ज़रदारी पीपल्स पार्टी गॾिजी करे सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो हुननि जेको सो पिटीशन विधी जंहिंमें 460 अरब रुपयनि जी हिकिड़ी रिश्वत सम्झो, भले मूंखे केरु हिन में ॿधो या सज़ा ॾियो चाहे कहिड़ी बि ॾियो, रिश्वत ॾिनी वई जंहिंजे करे वरी हे इनखे 16,000 एकड़नि ते हिनखे मुश्तमिल कयो वियो आहे। हिन वक़्तु 40,000 एकड़नि खां वधीक हे कब्ज़ो करे वियो आहे। अञा असांजे ॻोठनि ते हीअं तव्हां फुटेज बनाया हूंदा, उते बदमाशी करे हिते उन्हनि खे ज़बरदस्ती लॾाइण जी कोशिशि करे रहियो आहे। असांजी हिमत, असांजी ज़रूरत अॻु खां बि वधीक आहे। असां इहे धरणा बि हणंदासीं, असां आइनी क़ानूनी रस्तो इख़्तियार करे हिन मलिक रियाज़ खे त वॼाईंदासीं। ऐं ॿियो त ही ॻोठ ॾिसो, असांजा ॻोठ जेके क़दीम, हिते असांजा क़ब्रिस्तान हुआ, हिते असांजो भिटाई जो तकियो हो, हिते पुराणा क़ब्रिस्तान ख़तमु करे उते हिननि जेके अयाशी जा आॾा बनाया आहिनि। तंहिं करे असां तव्हांजे गबोल मीडिया जे थ्रू ऐं असांजे मौजूद सरदार गबोल साहब वेठो आहे ऐं सभिनी दोस्तनि सां असां इहो वचन था कयूं त जसकम जीअं सिंध क़ौमी महाज़ तव्हां सां हर हंधि हर जॻह ते असां दंगनि नंगनि जी हमेशह हिफ़ाज़त कई आहे। हिन वक़्तु ॾिसां था कयूं।